थियो थोड़ो समझायो सही असां फजर जी नमाज जे टाइम हितो टपियासीं मसूआ खां ऐं बेले वटि साईं असां अचूं पिया 7-8 वापारी हुयासीं पाण में तक़रीबन 11 लुंड जा साईं असांखे ॾिसी आया अथनि असांजा तक़रीबन 15-20 लख रुपया खणी विया हथियार बंद केतिरा हुया हथियार बंदर साईं 15 ॼणा हुया साईं 5 खे जेको आहे 6 खे मशीना हुयूं 10 खे साईं लठियूं हुयूं पैसा न पिया लठनि जा वस्कारा कयूं ही असांजा कपिड़ा फाड़िया अथनि साईं ॾिसी साईं असांखे हाणे थो लॻियो बाक़ाइदे सुञाणे करे साईं जो असां वटि को जा भला को असां कोड़ा को असां वापारी असां ग़रीब रोज़ी रेड़ी हलाइण वारा आहियूं साईं असां रोज़ कमाइण खाइण वारा आहियूं जेके ॿ रुपया हुया वापारनि जा उहे असांजा पैसा कढी आहिनि साईं घणो टाइम थियो तव्हांखे फुर थी हाणे तक़रीबन साईं असांखे 10 मिंट थिया साईं सोजाको आहे साईं ॾींहुं आहे हाणे टाइम घणो गुज़री वियो अधु कलाक खनि हाणे साईं 1/2 कलाक गुज़री वियो आहे साईं पुलिस आई आहे कोई बि न आयो साईं न पुलिस आई बि न आहे कोई माण्हू बि न आयो ऐसे जो काल बि नथो खणे साईं जरवार वारो साईं हे असांजो इंसाफ़ आहे रोज़ अचण वञण वारा आहियूं साईं असां शेरली पुल गड्डा सफ़ा पुलिस वारा हिते कोन हुया न साईं शेरली पुलिस कोई बि कोन्हे साईं पुलिस वारो कोई बि तयारु कोन्हे साईं कोई चौकी हूंदी उहा चौकी बि न आहे साईं हाणे हे बेलो आहे साईं बेले को डबू पिया 20 ॼणा अॻु अची विया साईं ब्रेक ॾियणजी वई ॾेवजी वई साईं हथियार सीधा कयूं पैसा फुरिया आहिनि मोबाइल फुरिया आहिनि साईं दोस्तो ही यार लुंड जरवार जा सब्जी जा वापारी आहिनि उन्हनि खां ये पंहिंजो शेरली पुल वटि पुलिस पिकट आहे शेरली पुल वटि हिते फुर थी विया चवनि पिया त 15 खां 16 हथियार बंदर हुया जिन खे किलाशियूं लठियूं हुयूं ऐं हुया बि पैदल हिन वक़्तु 6 थियनि पिया 5:30 माना ॾींहं जो टाइम आहे आज़ान खां पोइ हिननि खां लखे रुपया हीअ चवंदा 15 खां 20 लख असांजा जेका रोक हुया उहे पुर करे विया आहिनि उन खां सवाइ मोबाइल हुयूं ऐं अधु कलाक गुज़री वियो आहे 1/2 किलोमीटर इहो 2 किलोमीटर ते जरवार थाणो आहे हिन महिल जरवार पुलिस न आई आहे सिर्फ़ु हीअ पंहिंजो मारो आहे पिकट जा पुलिस हलकार 2 ॼणा पहुता आहिनि बाक़ी उहे न आया आहिनि वाक़े वारे हंधि जेके मुतासिर आहिनि उहे बीठा आहिनि पर पुलिस हिन महिल तक न आई आहे।